अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन सिंध जे सॾ ते दौलतपुर सफ़न में PRSF यूनिट दौलतपुर सफ़न पारां सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 गैर क़ानूनी केनाल कढण ऐं कारपोरेट अंदरि सिंधु दरिया ते ठहंदड़ फार्मिंग जे नाले ते मक़ामी माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ दौलतपुर सफ़न शाही बाज़ार खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त अॼु जेके नौजवाननि PRSF प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन उन जी सॾ ते असीं सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं उन तनज़ीम खे उन्हनि जे नौजवाननि खे आउं जज़्तो ॾियां जंहिं जेको सॼी सिंध मां जेको हिकु आवाज़ु आहे, सॼी सिंध मां जेकी हिकु बेचैनी आहे, सॼी सिंध जेका तारीख़ी तौर ते हिन रियासत सां वेसा घातियूं कनि पस मंज़र में केनाल ठाहे ऐं खोड़ सारा असांखे दलील ॾियनि था, उन दलील जे ख़िलाफ़ ही रद्द दलील आहे, ही मुज़ाहिरो आहे। ही ॿार, ही औरतूं, ही नौजवान जेके ॻाल्हाइनि पिया, असीं सम्झूं था त इहा ई जमहूरियत जो आवाज़ बि इहो आहे। जेकर केरु पाण खे जमहूरियत जो चैम्पियन सम्झे थो, पीपल्स पार्टी उन जा इत्यादि हुकुमरान हू पाण खे अलाए जमहूरियत जा चैम्पियन सम्झी बोगस इलेक्शनूं कराए सम्झनि था त हाणे असांजो अख़्तियार आहे त असीं अवाम ख़िलाफ़ कहिड़ो बि फ़ैसिलो करे वठंदासीं। त हीअ जेका ॿार मासूम बि एहतिजाज था कनि, उन जे इन कूड़े जमहूरी चहिरे जे मुंहं ते असीं उन्हनि सभिनी खे चिताव था ॾियूं त पंहिंजे निदार में वेही जेके ठगियूं करे कूड़ा अंग अखर ॾेखारे ऐं असांजी दरियाउनि जो रख था मड़ियो, असांजी ज़मीनुनि ते वालार था कयो, इहा वालार असीं तव्हांखे करणु कोन ॾींदासीं। मुल्क गिर एहतिजाजनि जो इहो सॾु आहे। उन सॾ में जो कारपोरेट ज़मीननि जे ख़िलाफ़ ऐं सिंधूअ जी जेका तबाही आहे उन मथां जेके छकेना लाॾाया पिया था वञनि, इन्हनि जे ख़िलाफ़ असांजो हीअ अॼु एहतिजाज आहे। हूअं हिकु न हुकूमत जूं पॉलिसियूं कुझु कॾहिं उहो आम दोस्त रहियूं कोन के, ऐं जेको आहे सो इहो थो थिए त आए ॾींहुं जेके नयूं पॉलिसियूं ठाहींदियूं आहिनि जीअं मां आवाम खे जेको आहे सो सिधो उहो नुक़सानु पियो थो पहुचे। हीअ केनालनि वारो जेको सुवालु आहे इहो इंडस डेल्टा जी तबाहीअ जो सुवालु आहे, सिंधु तहज़ीब जे तबाहीअ जो सुवालु आहे। सिंधु तहज़ीब जे अंदरि सिंधु इंडस दरिया जे अंदरि जेका इहा जीवत रहे थी उन जे तबाहीअ जो बि इहे केनाल सबबु आहिनि। हिन खे असां मुकमल तौरु रद्द कयूं था ऐं असांजी जिदोजहद अञा तेज़ थींदी। असां पंहिंजे मुख़्तलिफ़ तबक़नि सां, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां गॾिजी पंहिंजी जिदोजहद अॻिते वधाईंदा रहंदासीं। जी पाण सिंधु दरिया लाइ आया आहियूं, जी पंहिंजी बेसिक यूनिट ऑफ लाइफ पंहिंजो सेल हूंदो आहे, तीअं पंहिंजे लाइ पंहिंजो पाणी जेको आहे पंहिंजे लाइ सभु कुझु आहे। हिते ॾिसो पंहिंजा कपिड़ा लटा, पंहिंजा हथ मुंहुं धोइण ॻाइण, मिटी विटी वण टिण, हर शइ खे पाण खे छा खपे, पाणी खपे। त पंहिंजो दरिया ते जेको आहे पाण धाड़ो पाण नामंज़ूर असांखे बिल्कुलु आहे। असांजे पाणी जो नालो केरु न वठे। ऐं पंजाब में पंजाब छो आहे, पंजाब मतिलबु 5 दरिया हुते, बेसिकली 5 दरिया आहे। पंहिंजे सिंध में हिकिड़ो सिंध दरिया आहे, त असां उहो पंहिंजो दरिया कंहिंखे कोन था ॾेई सघूं। थैंक यू। असांजो अॼु जो जेको एहतिजाज आहे उहो सिंधु दरिया में निकितल 6 केनालनि जे ख़िलाफ़ु आहे। हीअ सिंधु जेको आहे सभिनी जी त मिल्कियत आहे, पोइ हीअ कंहिंखां पुछी हिन केनाल में हथु विझी, हिन सिंधु दरिया में हथु विझी रहिया आहिनि, छाजे करे हीअ केनाल ठाहे रहिया आहिनि। जेकी सिंधु दरिया में जेके जीत रहनि था मच्छियूं वग़ैरह, हीअ त उन्हनि जो बि नुक़सानु आहे। हीअ सिर्फ़ु इंसाननि जो नुक़सानु न आहे, हीअ जानवरनि जो बि नुक़सानु आहे। त पोइ हिननि जानवरनि खे हिननि जीतनि पखियुनि ऐं इंसाननि खे बचाइण लाइ हीअ छो मतिलबु इन्हनि खे मारणु था चाहिनि। ऐं मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त हीअ 6 केनाल छा हिकिड़ो केनाल बि सिंधुअ मां न कढी सघंदा जेसिताईं सिंधी हूंदा। असां सिंधुअ मां केनाल कढणु न ॾींदासीं। केरु पाणी न खणी सघे। पंजाब खे 5 दरिया आहिनि ऐं केनाल असां पंजाब ॾे न वञणु ॾींदासीं। असांजो जेको सिंध आहे उहो असांजे सिंध हूंदी, सिंधु दरिया हूंदो तॾहिं त सिंध हूंदी। जे सिंधु दरिया ई न रहियो त सिंध किथां रहंदी। असांखे पंहिंजो केनाल असांखे पंहिंजो सिंधु दरिया वापसि खपे, उन मां केरु हथु न विझी थो सघे।